सांगड़ डिप्टी कमिश्नर सांगड़ डॉक्टर इमरान उल हसन ख्वाजा जी हिदायतुनि ते असिस्टेंट कमिश्नर सांगड़ फ़हद एजाज़ कार्रवाई कंदे ज़ख़ीरा अंदोज़ी कंदड़ वापारियुनि ख़िलाफ़ कार्रवाई कई। हज़ारे भाण जी बोरियूं हथ कई वयूं, लखें रुपया ॾंड लॻायो वियो, गोदामनि खे सील कयो वियो। गोदामनि ते छापोनि जे मौक़े ते एडिशनल डिप्टी कमिश्नर अरशद इब्राहिम सिद्दीकी पिणु मौजूदु हो। इन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे असिस्टेंट कमिश्नर चयो त हसास इदारे IB जी रिपोर्ट ते वर्कशॉप गजरी रोड ते वाक़िअ दीवान फर्टिलाइज़र MN वापारियुनि जे गोदामनि ते छापो हयो, जिते ज़रई भाण जा हज़ारे थेला सोना, यूरिया, NP ऐं DEP लिकायो वियो ऐं ब्लैक मार्केटिंग करे आबादगारनि खे मन पसंदि अघ ते ॾिनो पियो वञे। असां भाण पंहिंजे कब्ज़े में वठी गोदाम सील करे छॾिया आहिनि, जेका हाणे सरकारी अघ ते विकिरो कंदासीं। इन मौक़े ते मुख़्तियारकार सांगड़ अब्दुल हमीद, इंस्पेक्टर ब्यूरो सप्लाई अब्दुल हफ़ीज़ ऐं ॿिया पिणु मौजूदु हुआ। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।